ख़बर मां शेयर कनासी मलीर मां जिथे मासूम न्याणी प्रिया कुमारी की बाज़ियाबी लाइ सुजाग बार तहरीक पारां रैली कढी वई। ख़बर मां शेयर कनासी अलावारी चौरंगी गुलशन हदीद ताईं रैली कढी एहतजाजी मुसारो कियो वियो। केतिरो अरसो गुज़रण बावजूद मासूम न्याणी प्रिया कुमारी के बाज़ियाब न करायो वियो आहे। अॻवान जो इहो चवणो प्रिया कुमारी के फौरी तौर बाज़ियाब कराए मारड़नि के तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मासूम न्याणी प्रिया कुमारी की बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो वियो। तफ़सील मालूम कयूं था हसन प्रगड़ खां। हसन, छा तफ़सील आहिनि वधीक? गुलशन हदीद में सुजागबाद तहरीक पारां मासूम न्याणी प्रिया कुमारी बाज़ियाबी लाइ बाटा मोड़ अलावरी चौरंगी खां रैली कढी करे गुलशन हदीद प्रेज़वन जेको आहे मुज़ाहिरो करे धरणो हुयो। मुज़ाहिरे खे ख़िताब करे अॻवान भूरालाल भील ऐं ॿियनि चयो त केतिरो अर्सो गुज़रण बावजूद जेको आहे प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। केतिरनि मासूम माण्हुनि खे अगवा कयो थो वञे ऐं उन ते बेदर्दी सां ख़तमु कयो पियो वञे, पर सिंध हुकूमत ऐं उतां जेका पुलिस आहे उहा इन हवाले सां कंहिं बि रोकथाम न करे सघी आहे। अॻवान ॿुधी चऊं चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी हुअण बावजूदि जेको आहे ॿारनि जी तहफ़ुज़ न पियो कई वञे। अॻवान चयो त प्रिया कुमारी खे जेको आहे जल्द बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। जी ठीक है, वॾी महिरबानी हसन अपडेट करण जे लाइ। इस्लामाबाद की अदालत पारां हक़ीक़ी आज़ादी